शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां दोस्तनि सभिनी फ्री प्लान के दिल वारनि के सिंधी भेण के खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हांखे सुठा बेहतरीन ज़बरदस्त सीन ॾिसण वटि मिलंदा, छो त ड्रामे जी अचण वारी सीरियल में अचण वारे एपिसोडनि में एक तो सब खां वधीक एक्शन भरपूर तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो। ॿियो त वरी दरिया ख़ान जी अदाकारी ऐं मामा लालू जी अदाकारी भी अञा बहितरीन ॾिसण वटि मिलंदी। कुझु ॿियूं एंट्रियूं थींदियूं ऐं हिते अकबर खान जो हाणे एक्शन भी ख़ूब तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो। रुंडे जूं शैतानियूं जी हलनि थियूं लगातार, अॻिते भी आख़िरी केसिताईं ताईं ईअं ई तव्हांखे ॾिसण वटि मिलंदियूं। होॾां जेको आहे दोस्तो जाबर, इहो चिबो, इहो टिलो, इहो उठ, इहो जीअं की हाणे हले थो अॻिते भी ईअं ई हलंदो रहंदो। दोस्तो असां कोशिशि कंदा आहियूं सभ खां पहिरियां सुठी अपडेट तव्हां ताईं पुॼायूं ऐं असांजी इहा कोशिशि बार बार हूंदी आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे।